चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रिमार्क्स ॾिना आहिनि त हर इदारो पंहिंजो पंहिंजो निज़ाम हलाए रहियो आहे। लियारी वारा कारो पाणी पी रहिया आहिनि, वाटर बोर्ड जो पाणी विकिरो थी रहियो आहे, पर आम माण्हुनि खे नथो मिले। वाटर बोर्ड माण्हुनि खे पाणी छो नथो ॾे? ख़त्म कयो अहिड़ो इदारो। चीफ जस्टिस MD वाटर बोर्ड खे छंड पटी। अदालत K4 मंसूबे जे सिलसिले में चेयरमैन वापटा खे तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में कंटोनमेंट इलाइक़नि खे पाणी जी फ़रहामी जी केस जी ॿुधणी कई। चीफ जस्टिस चयो त हॉक्स बी ते सोसाइटियूं ठही रहियूं आहिनि ऐं सॼो पाणी ओॾांहुं मोकिलियो थो वञे। कराची वारा छा कनि, उन्हनि खे कीअं पाणी मिलंदो? चीफ जस्टिस सख़्त लहजे में चयो त सभु पाणी चोरी में मुलविस आहिनि। ऑफिसरनि, सियासतदाननि ऐं बाअसर माण्हुनि खे पाणी मिली वञे थो ऐं आम माण्हुनि खे नथो मिले। चीफ जस्टिस चयो त लियारी एक्सप्रेस वे जे हेठियां पाणी कढियो पियो वञे, उन सां कंहिं बि ॾींहुं पुल किरी सघे थी। लियारी वारा कारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। तव्हां माण्हुनि खे पाणी नथा ॾेई सघो त छो वेठा आहियो? चीफ जस्टिस MD वाटर बोर्ड खे मुखातिब थींदे चयो त तव्हांजे इदारे जे रहण जो कहिड़ो मक़सदु आहे? ख़त्म करे छॾियो अहिड़ो इदारो। चीफ जस्टिस एडवोकेट जनरल खे बि मुखातिब थींदे चयो त वाटर बोर्ड ख़त्म थियणु घुर्जे। पंपिंग स्टेशन्स ते ख़ानगी माण्हू रखी छॾियो, उन सां केतिरा ई अरब रुपया त बची वेंदा। सुप्रीम कोर्ट 16 जून ते वापटा जे चेयरमैन खे तलब करे वरितो। अदालत K4 मंसूबे जी तफ़सीली रिपोर्ट बि तलब करे वरिती।